फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश्शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफ़ुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इंसान दुनिया में रहंदे काफ़ी अहिड़ा वक़्त अचनि था, अहिड़ियूं मुसीबतूं ऐं परेशानियूं अचनि थियूं जॾहिं मायूस थी वेंदो आहे ऐं इन ई मायूसी जे करे बाज़ औक़ात पंहिंजी जान वठण में बि देरि कोन कंदो आहे, ख़ुदकुशी करे छॾींदो आहे, आपघात करे छॾींदो आहे ऐं सम्झंदो आहे त आऊं तकलीफ़नि खां छुटकारो हासिल करे वियुसि। अहिड़ा माण्हू बेवकूफ़ आहिनि ऐं हक़ीक़त में हुननि पंहिंजी दुनिया ते विञाई पर पंहिंजी आख़िरत बि तबाह करे चुका। दुनिया में रहंदे मोमिन कॾहिं मायूस न थींदो आहे। क़ुरान मजीद जी 39 नंबर सूरत सूरह ज़ुमर आयत नंबर 53 अल्लाह ताला पंहिंजे प्यारे ऐं आख़िरी पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुक्म फरमायो, फरमाए कुल पैगंबर तूं चओ या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफ़ुसिहिम, ऐं मुंहिंजा बानो माना अल्लाह जा बानो, छो त इंसान सभु रब जा बाना आहिनि, कंहिं बाने जा बाना कोन आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो पैगंबर तूं इन ॻाल्हि जो ऐलान कर त ऐं मुंहिंजा बानो यानी अल्लाह जा बानो, जिन माण्हुनि पंहिंजी जानियुनि ते ज़्यादती कई आहे, ज़ुल्म कया आहिनि, फरमायाई ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, तव्हीं अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह ताला हिकु न पर सब जा सब बाने जा गुनाह माफ़ करे थो। क़ुरान मजीद जी आयत मोमिन जे लाइ वॾो ॾढ आहे, वॾी आथत आहे त इंसान दुनिया में रहंदे कॾहिं मायूस न थिए, छो त दुनिया में रहंदे को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिं ते परेशानियूं न अचनि। अहिड़ो माण्हू दुनिया में न आयो आहे न कॾहिं ईंदो जंहिं ते कॾहिं परेशानियूं या मुसीबतूं न अचनि। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो माण्हू हली आयो ऐं अची ॻाल्हि कयईं त साईं दुनिया में ॾाढियूं परेशानियूं आहिनि, ॾाढियूं मुसीबतूं आहिनि, छा कयो वञे? इमाम साहब रहमुल्लाह अज़ीम जवाब ॾिनो त जॾहिं तूं जन्नत में कदम रखंदे तुंहिंजूं परेशानियूं ख़त्म थी वेंदियूं। उनखां अॻु में दुनिया जे अंदरि परेशानियूं मुकम्मल तौर ते ख़त्म थी वञनि, इहा शइ मुमकिन ई कोन्हे। जीअं अल्लाह ताला क़ुरान मजीद फरमायो आख़िरी सिपारे जे अंदरि
लक़द ख़लक़नल इंसान फ़ी कबद, तहक़ीक़ असां इंसान खे मुशक़त में ऐं सख़्ती जे अंदरि असां उनखे पैदा कयो आहे, जंहिंजी माना हीअ आहे त दुनिया जे अंदरि उन ते लगातार सख़्तियूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं। को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिं ते कॾहिं सख़्ती अचे ई न। लगातार सख़्तियूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं रहंदियूं। बाने जी अल्लाह आज़माइश बि करे थो, बाद औकात संदसि गुनाहनि जी सज़ा दुनिया में ॾिए थो। लेकिन मोमिन खे घुर्जे पंहिंजे रब मंझां हुस्न ज़न रखे, सुठो गुमान रखे, सबर करे, अल्लाह ताला जी शिकायत न करे, ऐं जेकॾहिं के गुनाह जे अंदरि ग़र्क़ आहे त उन ते लाज़िम आहे उन गुनाह खे छॾे ॾे। दुनिया में रहंदे तव्हां ॾिसो अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन ते बीमारियूं अचनि थियूं। बीमारी मुसीबत आहे, पर बीमारी मुसीबत हुजण जे बावजूद ॿिए हवाले सां रहमत बि आहे। रहमत कीअं? त अल्लाह ताला पंहिंजे पसंदीदा बाने खे दुनिया में मुसीबतूं बि उन ते आणे थो, तकलीफ़ूं बि ॾिए थो, बीमारियूं बि उनखे ॾिए थो। तां त मुंहिंजो बानू जॾहिं दुनिया मां वञे त गुनाहनि खां आजो हुजे। तंहिंजे करे तव्हां ॾिसो इहा बीमारी मोमिन जे लाइ रहमत आहे। पाण सुगरा फरमाइनि था जॾहिं मोमिन खे सिर्फ़ पेर में कंढो लॻे थो, अल्लाह उन कंढे लॻण जे करे उनजो हिकिड़ो गुनाह माफ़ करे थो ऐं उनजो हिकिड़ो दर्जो बुलंद करे थो। जेकॾहिं महज़ पेर जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो कंढो लॻी वञे, अहिड़े नमूने सां जॾहिं बीमारियूं इंसान ते अचनि थियूं, बशर्ते के अल्लाह जी शिकायत न करे, अल्लाह मां सुठो गुमान रखे, इहे बीमारियूं उन जे गुनाह जी माफ़ी जो ज़रियो आहिनि, दर्जात जी बुलंदी जो ज़रियो आहिनि। तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगंबर अय्यूब अलैहिस्सलाम, रब्बुल आलमीन उन जी आज़माइश कई ऐं कहिड़े नमूने सां अय्यूब अलैहिस्सलाम खे बीमारियूं लॻी वई। अल्लाह ताला सूरह अंबिया जे अंदरि आयत नंबर 83 ऐं 84 जे अंदरि अय्यूब अलैहिस्सलाम जी उन आज़माइश जो ज़िक्र फरमायो। फरमायाई व अय्यूब इज़ नादा रब्बहू, उहो वक़्तु यादि करियो जॾहिं अय्यूब अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो। इहो दलील आहे त पैगंबर बि हमेशा अल्लाह खे सॾींदा रहिया आहिनि, कॾहिं बि कंहिं पैगंबर पाण खां अॻु वारे पैगंबर खे कोन सॾियो आहे। हालांकि आदम अलैहिस्सलाम अॻु में गुज़ारे चुको आहे, नूह अलैहिस्सलाम अॻु में गुज़ारे चुको आहे। छा अय्यूब अलैहिस्सलाम अॻियनि पैगंबरनि खे सॾियो या पुकारियो? न, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे रब खे सॾियाई, अन्नी मसन यज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। अल्लाहु अकबर। पंहिंजी तकलीफ़ जी शिकायत बि करे थो, पर अल्लाह वटि मोमिन जेकॾहिं अहिड़ी का तकलीफ़ अचे थी, शिकायत बि रब वटि करे, छो त रब खां सवाइ ॿियो को तकलीफ़ दूर करण वारो कोन्हे। रब वटि शिकायत कीअं करे? माण्हुनि जे आॾो न, त माण्हुनि जे आॾो रब जी शिकायत कंदो वरिते, अकेलाई में पंहिंजे रब वटि पंहिंजी शिकायत पेश करे। याकूब अलैहिस्सलाम खां जॾहिं पुटु विछड़ी वियो, छा चई? इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह, आऊं पंहिंजे ग़म ऐं ॻणती जी शिकायत अल्लाह वटि ई करियां थो। अल्लाह वटि शिकायत कबी, माण्हुनि जे साम्हूं न, अकेलाई जे अंदरि। त अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह खे फरमायो, मुंहिंजा रब मूंखे तकलीफ़ पए थी आहे, पर अॻिते वरी ॾिसो हुस्न ज़न पंहिंजे मालिक मञा ऐं ख़ालिक मञा, व अंत अरहमुर राहिमीन, मुंहिंजा रब तूं सभ खां वॾो रहम करण वारो आहीं, तोखां मथे रहम करण वारो को आहे ई कोन।
तू अर रहमान बई अर रहीम बई, मुंहिंजा रब मुंहिंजी तकलीफ़ दूर फरमा। ऐं अल्लाह ताला फरमाए थो फस्तजबना लहू, असां अयूब जी दुआ खे क़बूल करे वरितो। फकशफना मा बिही मिन ज़ुर्रिन, जेका बि तकलीफ़ अयूब अलैहिस्सलाम खे बहतर हुई असां उहा तकलीफ़ दूर करे छॾी। अल्लाह अकबर, वॾो दलील आहे त बानू जॾहिं रब जे आॾो झुके थो, अल्लाह खां सची दिलि सां दुआ घुरे थो, अल्लाह उनजी मुसीबत खे दूर करे थो। अयूब अलैहिस्सलाम खां अल्लाह मुसीबत दूर करे छॾी, बीमारी दूर करे छॾी। अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेनि बि बीमारियूं लॻियूं। हिकिड़े दफ़े पाण खे बुखार थिए थो, हिकिड़े साहबी हथ लाथो त जिस्म इंतहाई गरम, तमामु घणो गरम। तॾहिं पाण फरमाइनि था अवां मां जेको ॿिनि माण्हुनि खे बुखार अचे, अहिड़ो बुखार मूं अकेले खे अचे थो। ॾिसो न, उन्हनि जो दर्जो बुलंद आहे। अल्लाह आज़माइशूं बि एतिरियूं आणे थो, माना डबल बुखार जी अवां मां कंहिं हिकिड़े माण्हू खे थिए, अहिड़ा ॿ माण्हू उनजे मुक़ाबले में मूंखे बुखार थिए थो। औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त दर्जात जेकॾहिं बुलंद आहिनि, शान बुलंद आहे, त अल्लाह आज़माइशूं बि एतिरियूं आणे थो। जेतिरो ईमान ज़्यादा, आज़माइश ज़्यादा थींदी। तव्हां ॾिसो आख़िरी दौर अल्लाह जे प्यारे पैगंबर जो, पाण केतिरा बीमार रहिया, एतिरी तकलीफ़ जो सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, पाण बेहोश ते थी विया, वरी होश में अचनि, गुसल कनि, वुज़ू कनि, बेहोशी जी कैफ़ियत। हत्ता कि अल्लाह जो प्यारो पैगंबर जे कॾहिं निमाज़ कोन छॾी जमात खां सवाइ, पाण मस्जिद में अचण जे लाइक़ु न रहिया। अल्लाह अकबर, अहिड़ो टाइम आयो, तबियत थोरी बहितर थी, ॿिनि साहबिन जे कुलनि ते टेक ॾेई अल्लाह जो प्यारो पैगंबर मस्जिद में अचे थो, ऐं संदन पेर मुबारक, उन्हनि में एतिरी ताक़त न आहे जो जिस्म जो भार खणी सघनि, संदन ॿई पेर मुबारक ज़मीन ते लॻंदा अचनि। साहबा चवंदा ज़मीन ते लकीर निकिरंदी अचे, माना बीहण जे लाइक़ु न आहिनि। उन जे बावजूद अल्लाह जे नबी बा जमात नमाज़ अदा कई। या नमाज जी अहमियत, त अल्लाह जे रसूल ते बि इहे तकलीफ़ूं आयूं, त बीमारी अचणु यादि रखी छॾियो, अल्लाह जी जेका चइजे त नापसंदीदगी जी निशानी कोन्हे। रब असांजा गुनाह माफ़ करे थो, असांजी आज़माइश करे थो, ऐं जेकॾहिं इंसान उन ते सबर करे, रब मजां सुठो गुमान रखे, त उनजा दर्जात बुलंद थी वञनि था। कॾहिं कॾहिं के माण्हू चवंदा आहिनि, साईं असांखे त कॾहिं मथे में सूर कोन पियो आहे, आऊं त कॾहिं बीमार कोन थियो आहियां, मुंहिंजो रब मूं ते ॾिसो केॾो महिरबान आहे। इहा उन जी जहालत आहे। रब महिरबान कोन्हे, रब नाराज़ आहे। यादि रखी छॾिजो, जेको माण्हू बीमार थिए ई कोन थो, अल्लाह नाराज़ आहे। रिवायत अल अदबुल मुफ़रद जी 495 नंबर, इमाम बुखारी पंहिंजे किताब जे अंदरि इहा रिवायत आंदी सही सनद सां। पाण सुगरा वेठा आहिनि, हिकिड़ो माण्हू हली अचे थो, आराबी आहे, ॿारहाड़ी जो आहे, पर चवे थो अल्लाह जा रसूल मूंखे न कॾहिं बुखार थियो आहे, न कॾहिं मथे में सूर पियो आहे। माना हुन माण्हू न ॻाल्हि ते फ़ख्र जो इज़हार कयो, न कॾहिं मथे में सूर, न कॾहिं बुखार। जॾहिं उथी रवानो थियो, पाण सुगरा फरमाईंदा मन सरहू ऐं यंज़ुर इला रजुलिन मिन अहलि नार फलयंज़ुर इला हाज़ा फलयंज़ुर हाज़ा। जे माण्हू खे इहा ॻाल्हि पसंदि हुजे त आऊं के जहन्नमी खे ॾिसां, फलयंज़ुर हाज़ा, उनखे घुर्जे हिन माण्हूअ खे ॾिसे। अल अदबुल मुफ़रद 495 नंबर हदीस सही सनद सां। इन मज़ा छा साबित थियो त को माण्हू सम्झे त बीमार थिया ई कोन थो, अल्लाह जी मूं ते का महिरबानी आहे, न या रब जी तो ते नाराज़गी। त मोमिन ते बीमारियूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, कॾहिं मायूस न थिए। मूंखे ॿुधायो जॾहिं उन जे लाइ बीमारी गुनाहनि जी माफ़ी जो ज़रियो बणिजी वञे,
पोइ त्या रहमत थी न। पोइ केॾो उहो माण्हू जाहिल आहे जेको पंहिंजे हथनि सां रहमत खे ख़तमु करे ऐं ख़ुदकुशी करे छॾे। अहिड़ा माण्हू बि तव्हां ॾिठो हूंदो, अख़बारनि में पढ़ियो हूंदो, साईं तवील बीमारी खां तंग थी पंहिंजो पाण खे मारे छॾियई, डिघी बीमारी खां मायूस थी पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियई। वरो बदनसीब इंसान, ख़सिर दुनिया वल आख़िरा, दुनिया बि तबाह थी वई, आख़िरत बि वई, वियो जहन्नम जे अंदरि। पर इहा साॻी बीमारी उन ते सबर करे हा, अल्लाह मां सुठो गुमान रखे, इहा बीमारी उन जे गुनाहनि जी माफ़ी जो ज़रियो आहे। अहिड़े तरह तव्हां ॾिसो, दुनिया जे अंदरि रहंदे इंसान ते ॿी परेशानी तमामु घणी अचे थी। काफ़ी माण्हू मायूस थींदा आहिनि, ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि, नऊज़ बिल्लाह अल्लाह जी शिकायत कंदा आहिनि। उहा मुसीबत कहिड़ी? माली परेशानी, तंगहाली, तंगदस्ती। तव्हां केतिरा दफ़ा अख़बार में पढ़ियो हूंदो त हमरा बेरोज़गारी जे करे ख़ुदकुशी करे छॾी, तंगहाली जे करे पंहिंजो पाण खे मारे छॾियई। इहा वॾी बेवकूफ़ी जहालत आहे। जेकॾहिं इंसान सिर्फ़ अल्लाह जी सिफ़तनि ऐं नालनि ते गौर करे, ऐं यकीन सां चवां थो, कॾहिं अल्लाह जा बालो टाइम कढो, अल्लाह जा जेके सुहिणा नाला आहिनि तिन ते गौर करियो त उनजी माना छा आहे, अल्लाह जी सुहिणियुनि सिफ़तनि ते गौर करियो, ऐं यकीन सां चवां थो कॾहिं तव्हीं मायूस कोन थींदा। क़ुरान खोलियो, अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अर रज़ाक़, वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। अल्लाहु अकबर, छा रब्बुल आलमीन फरमायो। इन हिकिड़ी आयत ते करे गौर त करियो, फरमाई ज़मीन ते जेका बि चुरण फिरण वारी शइ आहे उन जी रोज़ी जो ज़िम्मो अल्लाह ख़ुदि खंयो आहे। जॾहिं रब ज़िम्मो खंयो आहे पोइ मायूस छो थो थी? अल्लाह तोखे अक़ल बि ॾिनो आहे, पर कॾहिं वई अल्लाह जी मख़लूक ते गौर कर। ही पखी जेके वणनि में वेठा आहिनि, राति जो वीचारा पनाह वठंदा आहिनि, जॾहिं सुबुह जो निकिरनि था, छा इन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असांजी रोज़ी फलाणी जाइ ते आहे? सिर्फ़ अल्लाह ते तवक्कुल कंदे पंहिंजे आखेरे मां निकिरनि था, शाम जो अचनि था, उनजो पेट भरियल हूंदो। मूंखे ॿुधायो, इन्हनि पखियुनि कहिड़ी प्लानिंग कई आहे? कहिड़ा हिननि जा दुकान आहिनि? छा सरकारी मुलाज़िम आहिनि? छा बनी बारो कनि था? छा अल्लाह उनखे रोज़ी कोन थो ॾे? ही केतिरा जानवर शहर में हलनि पिया, कुता हलनि पिया, ॿिला हलनि पिया, गॾ हलनि पिया, ऐं जंग जे अंदरि अल्लाह थो बहितर ॼाणे केतिरा जानवर आहिनि, ऐं समुंड जे अंदरि केतिरियूं मच्छियूं आहिनि। केरु थो रोज़ी ॾे? अल्लाह खां सवाइ को आहे? आहे को अल्लाह खां सवाइ रोज़ी ॾियण वारो? उन खां सवाइ धरती जे अंदरि केतिरा जीत आहिनि। के इंसान में ताक़त कोन्हे जो ॻणे सघे त केतिरियूं माकोड़ियूं आहिनि हिन धरती जे अंदरि। दुनिया त परे जी ॻाल्हि, पंहिंजे शहर जूं माकोड़ियूं केरु ॻणे नथो सघे। कॾहिं गर्मी थींदी आहे, बरसाति जे ॾींहं में तव्हां ॾिठो हूंदो, अचानक परनि वारा जीत निकिरी ईंदा आहिनि। सॼो साल ग़ाइब, परनि वारा जीत निकिरी आया। बरसाति जी मौसम थी, भंबोरियूं निकिरी आयूं। कि अल्लाह जी मख़लूक किथे हुई? कंहिं हिननि खे रोज़ी पे ॾिनी? अल्लाह खां सवाइ को ॿियो रोज़ी ॾियण वारो आहे? जेकॾहिं रब जी इन निशानियुनि ते गौर करे, कॾहिं मायूस कोन थींदो, कॾहिं पंहिंजो पाण खे ख़तमु कोन कंदो। हा, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, ज़रूरी न त रब तोखे अरबपति ऐं करोड़पति बनाए छॾे। जेतिरो बि ॾे थो शुक्र कर। ऐं तव्हां खां सुवाल करणु चाहियां थो, मूंखे जवाबु ॾियो त अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन में को शक आहे? असां सभिनी जो अक़ीदो आहे न, अल्लाह जे नबी खां मथे हिन काइनात में न इंसान को आयो आहे, न वरी कॾहिं को ईंदो। पर कीअं ज़िंदगी गुज़ारीनि था? छा दौलत हुई? छा मिल्कियतूं हुयूं? बल्कि मक्को छा मदीने में आया आहिनि, इस्लामी हुकूमत जा सरबराह आहिनि। लेकिन सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, बाद औकात टे टे चंड असीं ॾिसंदा हुआसूं ऐं घर में टांडो कोन ॿरंदो। वही सोचो, पाण वफ़ात कनि था,
सही बुखारी जी हदीस, संदन ज़िरह उहा हिकिड़ी यहूदी वटि 30 सा जवन जा उन जे बदिले गिरवी रखियल आहे। माना अल्लाह जे नबी 30 सा जवन जा खया आहिनि ऐं पंहिंजी ज़िरह गिरवी रखी अथनि। सोचो, दौलत हुजे हा त पंहिंजी ज़िरह गिरवी रखंदा। हालांकि अल्लाह जो नबी जेकॾहिं चाहे हा, अल्लाह ताला जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियो त जेकॾहिं तव्हां चाहियो त मके जी सरज़मीन जेके जबल आहिनि से सोन जा करे छॾिया, सोन जा बणिजी वञनि। पर अल्लाह जे नबी इहा शइ क़बूल कोन कई। पाण फरमाईंदा, मुंहिंजा रब, आऊं चाहियां थो मानी खायां, तुंहिंजो शुक्र अदा करियां, बुखायल हुजां, तुंहिंजे अॻियां ॿाॾायां। अल्लाह जे नबी सोन खे क़बूल कोन कयो। अबू तला अंसारी साहबी चवे थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर खे बाज़ औकात मूं बुख जे करे पासा वराईंदे ॾिठो। सोचियो, कंहिंजो घर आहे, के मौलवी जो, के आलिम जो, के वज़ीर आज़म या सदर जो, इमामुल अंबिया जो घर, रहमतुल लिल आलमीन जो घर आहे, पर घर जे अंदरि खाइण जे लाइ कुझु कोन्हे। हत्ता कि तव्हां ॾिसो, सही बुखारी जी हदीस आहे, हिकु दफ़े साहबा जी मजलिस में वेठा आहिनि, हिकिड़ो महिमान अचे थो, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि घर में छा आहे, पाण चाहिनि नथा त पहिरीं आऊं महिमानी करियां। घर वारनि वटि हिकिड़ो माण्हू मोकिलीनि था हर घर जे अंदरि, त घरां पुछाए अच त घर में खाइण जे लाइ कुझु आहे। इहो इंतिहाई अहम सुवाल आहे। अल्लाह जे नबी माण्हू छो मोकिलियो? जेकॾहिं मिल्कतूं हुजनि हा तमामु घणियूं त महिमान खे विहारे छॾींदा न, सुवाल कनि ई कोन, पुछनि ई कोन। माना घर जे अंदरि खाइण जे लाइ कोन्हे, इन जे करे पाण अज़वाज मुतहरात वटि माण्हू मोकिलीनि था। ऐं बुखारी जी रिवायत आहे, सभिनी घर वारनि खां उहो माण्हू थी आयो, चवण लॻो, अल्लाह जा रसूल, अज़वाज मुतहरात चवनि थियूं, घर में पाणी खां सवाइ कुझु कोन्हे। अल्लाहु अकबर, इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन जो घर। उन खां पोइ पाण हिकिड़े सहाबी अबू तला अंसारी चयो, अल्लाह जा रसूल, आऊं हुन जी महिमानी कंदुसि, घर पंहिंजे वठी वञे थो। पर उन जे घर जी हालत में छा आहे? उन जे घर जी हालत छा आहे? घरवारी खां पुछे थो, खाधे जे लाइ छा आहे? चवे थी, एतिरो खाधो आहे जो पाण खाई सघूं। चवे थो, अल्लाह जे रसूल जो महिमान वठी आयो आहियां, मानी हुनखे खाराईंदुसि, पर जेकॾहिं पाण बि गॾिजी खाईंदासूं त खाधो हुन जे लाइ नाकाफ़ी थी पवंदो। ॿारड़ा जेके न खाईंदा तॾहिं बि खाधो खुटी पवंदो। हाणे हीअं कर, नंढड़ा जेके ॿारड़ा आहिनि इन्हनि खे कंहिं नमूने सां विंदराए सुम्हारे छॾ, वीचारा बुखारी सुम्ही पवंदा। ऐं जॾहिं आऊं वञी महिमान सां दस्तरखान ते वेहां, तूं ॾीए खे विसाए छॾिजी। अल्लाहु अकबर, ॾिसो अज़मत उन्हनि माण्हुनि जी। छाजे लाइ विसाए छॾिजी? तां त महिमान खे ख़बर न पवे आऊं मानी कोन खाईंदुसि, छो त मानी नाकाफ़ी आहे। जेकॾहिं गॾिजी खायां थो त खुटी पवंदी। महिमान पेट भरे मानी कोन खाईंदो। जॾहिं वञी दस्तरखान ते वेठो, घरवारी ॾियो विसाए छॾियो। अबू तला अंसारी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजा हथ वधाए पियो, वेठो आहे। महिमान सम्झे पियो त अबू तला मूंसां गॾु मानी खाई रहियो आहे, पर अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो गिरहा कोन खाधो। अल्लाहु अकबर, कुर्बानी त ॾिसो न। अॼु पाण बुखिया सुम्हंदासूं, ॿारनि खे सुम्हारींदासूं, महिमान जे करे ईसार ॾिसो। अल्लाहु अकबर, कंहिं ॿिए त कोन ॾिठो, लेकिन रब्बुल आलमीन त ॾिसे पियो न। अल्लाह त ॾिसे पियो। अल्लाह खां का शइ निकल कोन्हे। सुबुह जो पहतो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मजलिस में वही नाज़िल थी चुकी। पाण सुगरा फरमाइनि था, अबू तलहा, रात अल्लाह तुंहिंजे अमल जे करे ॾाढो ख़ुशि थियो आहे। रब ॾाढो ख़ुशि थियो आहे। क़ुरान जी आयत नाज़िल थी, वयोसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा। ही साहबा उहे माण्हू आहिनि पंहिंजी ज़रूरत विसारे ॿिए मुस्लमान भाउ जी ज़रूरत खे पूरो कंदा आहिनि, उनखे तरजीह ॾींदा आहिनि, पंहिंजूं ज़रूरतूं विसारे छॾींदा आहिनि। त उन सहाबी जे घर जे अंदरि बि एतिरो खाधो आहे जो सिर्फ़ु पंहिंजे लाइ काफ़ी आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु, तव्हां ॾिसो, अज़ीम साहबी आहे,
5000 खां मथे हदीसूं असां ताईं पहचान वारो अज़ीम सहाबी अल्लाह जे नबी जंहिंजे लाइ दुआ घुरी, अल्लाहुम्म हब्बिब उबैदक हाज़ा व उम्महु इला इबादिकल मोमिनीन, अल्लाहुम्म हब्बिब उबैदक हाज़ा व उम्महु इला इबादिकल मोमिनीन। सही मुस्लिम जी हदीस आहे, ऐ मुंहिंजा रब अबू हुरैरा ऐं उनजी वालिदा तूं ॿिन्ही खे मोमिननि जे लाइ महबूब बनाए छॾ। पाण महबूब थी वञे मोमिननि जो, वालिदा बि थी वञे। ऐं आऊं चवंदो आहियां इन में बि अहले हदीस लाइ ख़ुशख़बरी आहे, इन जी दुआ जे अंदरि बि ख़ुशख़बरी आहे। ख़बर अथव जमात अहले हदीस अल्लाह जी धरती ते उहा वाहिद जमात आहे जेका सैयदना अबू हुरैरा सां बे इंतहा मोहबत करे थी। असांजी मसाजिद जा नाला मस्जिद अबी हुरैरा, मदारिस जा नाला मदरसा अबी हुरैरा। ॿियनि जूं मोहबतूं छा थींदियूं? किन ते चयो त नऊज़ बिल्लाह मुनाफ़िक हो, किन चयो मुनाफ़िक हो, पधरा आहिनि उहे। किन चयो त गैर फ़क़ीह हो, दीन जी सम्झ कोन हुई। मूंखे ॿुधायो जेके गैर फ़क़ीह चवनि, जेके मुनाफ़िक चवनि, उन्हनि खे कहिड़ी मोहबत हूंदी, कहिड़ी उन्हनि खे मोहबत हूंदी? अल्हम्दुलिल्लाह इन हदीस सां मिस्ताक बैल हदीस आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो त अबू हुरैरा ऐं उनजी वालिदा ऐं अल्लाह मोमिननि जे लाइ महबूब थी वञनि ऐं असांजे लाइ महबूब आहिनि। उहो अबू हुरैरा रज़ी अल्लाह अनो अल्लाह अकबर बाद औकात चकराइजी किरी पवंदो। माण्हू ईंदा हुआ, मुआइनूं कंदा हुआ। को चवंदो त अबू हुरैरा खे लॻे थो जिन जो असर आहे, को चवंदो त बाबा चरियो थी वियो आहे। सैयदना अबू हुरैरा चवे थो बाद में पाण चयाई न मूं ते को जिन जो असर हो, न आउं चरियो थियो हुअसि, बुख जे करे मूंखे चकर अची वेंदा हुआ ऐं आउं किरी पवंदो हुअसि। ही सहाबा जी हालत आहे। असहाब सुफ़ा, तव्हांखे मालूम आहे उहे सहाबा जेके वीचारा तमामु मिस्कीन हूंदा हुआ। से मस्जिद नबवी जे अंदरि हिकिड़ो जंहिंखे चइजे थलो हूंदो हो, जेको उर्दू में चबूतरो चवंदा आहिनि, चबूतरा थलो हूंदो हो, उते वेहंदा हुआ, दीन जी तालीम हासिल कंदा हुआ। इंतहाई मिस्कीन ऐं एतिरे क़दुरु मिस्कीन जो अणपूरा कपिड़ा जिस्म ते, चवनि था असीं गॾिजी वेंदा हुआसीं तां त ओघड़ ज़ाहिर न थिए। कपिड़ा थोरा हूंदा हुआ, खाधो तमामु घटि। पर अल्लाह जे नबी हिकु दफ़े फरमायो त जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे अल्लाह पंहिंजे हिन ॿाननि जे लाइ जन्नत में कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं तयारु करे रखियूं आहिनि त तव्हां बि इन शइ जी सद करियो, तव्हां बि तमन्ना करियो। असहाब सुफ़ा एतिरा ग़रीब इंसान, पर अल्लाह जे दीन जे लाइ, दीनी तालीम हासिल करण जे लाइ मस्जिद नबी जे अंदरि वेठल हूंदा हुआ। मूंखे ॿुधायो उन्हनि मां कंहिं सहाबी कॾहिं ख़ुदकुशी कई, कॾहिं कंहिं अल्लाह जी शिकायत कई? यादि रखी छॾियो, दौलत को मयार कोन्हे। ही अल्लाह ताला जेके नबी मोकिलिया, पैगुंबर मोकिलिया हर उम्मत जे अंदरि, सिवाय चंद पैगुंबरनि जे जेके हुक्मरान थिया, जिन खे हुकूमत मिली, बादशाह थिया, बाक़ी अक्सर पैगुंबर उन्हनि ग़रीबाना ज़िंदगी बसर कई, बकरियूं चारींदा हुआ न। अल्लाह जे नबी फरमायो त हर पैगुंबर बकरियूं चारियूं आहिनि, आऊं मके जे अंदरि बकरियूं चारींदो हुअसि। चंद की रात ते हर पैगुंबर बकरियूं चारियूं आहिनि। त घणो करे अंबिया किराम उन्हनि जी ज़िंदगी ग़रीबाना हुई, सवाइ चंद पैगुंबरनि खे जिन खे हुकूमत मिली, जेके हुक्मरान थिया। पर कॾहिं मायूस थिया? पोइ असीं ख़ुदकुशी छो था करियूं? असीं हाय घोड़ा छो था करियूं? अल्लाह जा ॿारो महिनत करियो, रब रोज़ी ॾियण वारो आहे। जीअं अॻ में बयानु करे चुको आहियां, ज़रूरी न आहे तव्हां करोड़पति थी वञो, गुज़ारो तव्हांजो थिए पियो अल्लाह जी वॾी महिरबानी आहे। यादि रखो जेतिरी दौलत ज़्यादा, पुछाणू ज़्यादा थींदो। पाण सुगरा फरमाइनि था त मसाकीन अगनिया खां 500 साल अॻ में जन्नत में दाख़िल थींदा। घणा साल? 500 साल। मिस्कीन जन्नत में पहुची चुका आहिनि ऐं दौलतमंद अञा ॿाहिरि बीठा आहिनि। हिसाब किताब हले पियो, हिसाब किताब हले पियो। कॾहिं तव्हां सफ़र कयो आहे बैनुल अक़वामी? वञो एयरपोर्ट ते, जेकॾहिं आई तव्हांजे हथ में हिकिड़ो नंढड़ो थेलो, पर्स, कहिड़ी तव्हां खां पुछा थींदी?
फौरन क्लियर वबा हली वञी जहाज में वेह, फौरन क्लियर। पर जेकॾहिं सामान ज्यादा आहे, एयरपोर्ट ते तव्हां खां पुछा बि घणी थींदी, सामान जी चेकिंग बि थींदी, टाइम बि तव्हांखे लॻंदो, ऐं जंहिं वटि सामान आहे ई कोन या मामूली आहे, फौरन क्लियरेंस मिली वेंदी हली। त जन्नत में दाख़िला जे लाइ ग़रीब मिस्कीन जेके हूंदा, पाण सुगरा फरमाइनि था अगनिया खां 500 साल अॻु में पहुची चुका हूंदा। ही मज़ा पिया माणीनि ऐं दौलतमंद जा ॿाहिरि बीठा आहिनि इंतज़ार में। हू लज़तूं माणीनि पिया जन्नत जूं, मज़ो वठनि पिया जन्नत जी नेमतनि जो। सोचो त सही, जन्नत जी नेमतनि जो मिस्कीन मज़ो वठी रहिया आहिनि ऐं दौलतमंद अञा पोयां बीठा आहिनि, हिसाब किताब हले पियो। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो अल्लाहुम अहीनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन व शुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। ऐं मुंहिंजा रब दुनिया में ज़िंदा रखी मिस्कीनी जी हालत में, मौत अचे मिस्कीनी जी हालत में, ऐं क़यामत तेरी जॾहिं उथारी मूंखे त मिस्कीननि जी जमात सां गॾु मूंखे उथारजा। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी दौलतमंदनि सां गॾु उथण जी तमन्ना कोन कई, मिस्कीननि सां मूंखे गॾु उथारजा, उनजी जमात सां। मुंहिंजा रब दुनिया में ज़िंदा रहां मिस्कीन थी, मौत अचे मिस्कीनी हालत में। अल्लाह जे नबी जो इंतखाब कयो। त दुनिया जे अंदरि दोस्तो माली परेशानियुनि जे करे माण्हू मायूस थी वञे, इहा बेवकूफ़ी आहे। अल्लाह रोदी जो ज़िम्मो खयो आहे, महिनत करणी पवंदी, यकीन महिनत करणी पवंदी। ही पखी बि आख़िर खां जॾहिं ॿाहिरि निकिरनि था तॾहिं उन्हनि खे रोज़ी मिले थी। जीत जॾहिं ॿिरनि खां ॿाहिरि निकिरनि था रोज़ी उन्हनि खे मिले थी, हरकत कनि था तॾहिं रोज़ी मिले थी। असांखे बि महिनत करणी पवंदी। उन खां पोइ तव्हां ॾिसो केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके परेशान हूंदा आहिनि, तदा हाणे घर जूं हालतूं सही कोन्हे। के अहिड़ा हूंदा आहिनि जेके इश्क में नाकाम थी वेंदा आहिनि ऐं ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि। केतिरा हींअर वाक़िया पेश आया आहिनि, छोकिरियूं बि छोकिरा बि। छाजे करे मायूसी थी वई, जंहिं शइ जी तमन्ना हुई उहा कोन मिली, हमरा पंहिंजो पाण खे शूट करे छॾियो। केतिरा वाक़िया तव्हां फेसबुक ते ॾिठा हूंदा, केतिरियूं छोकिरियूं जिन पंहिंजो पाण खे मारे छॾियो, लटकाए छॾियो। इहे शयूं छो थियूं पेश अचनि? इन जे लाइ जो असां दुनिया जे इश्क ऐं मोहबत खे सभु कुझु सम्झूं था, हालांकि इन जी का बि हैसियत कोन्हे, इन जी का बि हैसियत कोन्हे। जेकॾहिं मोहबत करणी आहे, मुंहिंजो जुमिलो यादि रखो त मोहबत करियो पंहिंजे परवरदिगार सां। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मोमिन सभ खां ज़्यादा मोहबत अल्लाह ताला सां कंदा आहिनि, सभ खां ज़्यादा मोहबत पंहिंजे रब सां। ऐं छो न करे, उनजा अहसान बि एतिरा आहिनि न, अणगणिया उनजा अहसान आहिनि। जंहिंजा अणगणिया अहसान आहिनि त पोइ तक़ाज़ा आहे ईमान जी, उन सां सभ खां ज़्यादा मोहबत कजे, उहा अल्लाह जी ज़ात आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं इंसाननि जो वारो अचे, सभ खां ज़्यादा मोहबत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको असांजो प्यारो पैगम्बर आहे, जंहिंजा बि असां ते थोरा आहिनि। कहिड़ा थोरा? असांखे दीन जी सम्झ ॾेई वियो, असांखे अक़ीदो ॿुधाए वियो अल्लाह जो नबी, असांखे चङाई जा कम ॿुधाए वियो, गुनाह जा कम असांखे ॿुधाए वियो, जन्नत जा रस्ता ॿुधाए वियो, जहन्नम खां बचण जा रस्ता ॿुधाए वियो। अल्लाह जे नबी जा अहसान बि ॾिसो न, केॾो प्यारो पैगम्बर, जेको अल्लाह ताला फरमाए थो उन ते इहा ॻाल्हि ॾुखी आहे जो तव्हां तकलीफ़ में पओ। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अव्हां तकलीफ़ में पइजी वञो, नबी खे इहा ॻाल्हि ॾुखी लॻे थी। एतिरो असांजो ख़ैर खा, उन नबी सां मोहबत करियो न। अल्लाह जे नबी सां फरमायो, अव्हां मां को बि तेसि ताईं मोमिन न थींदो जेसि ताईं आऊं उनखे उनजे माउ पीउ खां, औलाद खां, हत्ता कि दुनिया जे हर इंसान खां ज़्यादा महबूब न थी वञा। बाननि में, मखलूक में सभ खां ज़्यादा मोहबत अल्लाह जे प्यारे पैगम्बर सां, ऐं मुतलकन सभ खां ज़्यादा मोहबत अल्लाह ताला सां। मूंखे ॿुधायो, इन ई मोहबत में को धोखो आहे? इन ई मोहबत में को धोखो आहे? कॾहिं माण्हू नाकाम थींदो? पोइ मोहबत करियो पंहिंजे परवरदिगार सां, मोहबत करियो अल्लाह जे नबी सां। ही जेके मोहबतूं आहिनि, उनजे पोयां त बुछड़ाई हूंदी आहे न, उनजे पोयां त वरी बि जिनसी पहलू हूंदो आहे न, जिनसियात जो पहलू हूंदो आहे, पुछड़ाई जो पहलू हूंदो आहे। हा, अल्लाह जे नबी खां पोइ मोहबत करियो पंहिंजे वालिदैन सां, माउ ऐं पीउ सां, जिन जी मोहबत में सची मोहबत आहे, जेके कॾहिं तव्हांखे कोन छॾींदा, ॿिया तव्हांखे छॾे वेंदा हलिया।
जॾहिं बीमारी लॻी, माली पोज़ीशन डाउन थी, केतिरा आहिनि जेके छॾे वेंदा आहिनि। औरत बि छॾे वेंदी, मर्द बि छॾे वेंदो। ख़ूबसूरती वई हली, मर्द बि छॾे वेंदो आहे। माली पोज़ीशन डाउन थी, औरतूं छॾे वेंदियूं आहिनि। लेकिन मूंखे ॿुधाए, माउ ऐं पीउ वीचारा कॾहिं छॾींदा? त अल्लाह जा बानो, मोहबत उते करियो जिते माना बेवफ़ाई जो इम्कान ई कोन्हे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, हिन दुनिया जे अंदरि इंसान कॾहिं मायूस न थिए। क़ुरान हदीस में केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि जो तव्हां पढ़ंदो, तव्हांजो ईमान वधी वेंदो। पढ़ण सां ईमान वधी वेंदो। जो तव्हां ॾिसो, इब्राहीम अलैहिस्सलाम, अल्लाह जो प्यारो पैगंबर, उनखे दुश्मन छा कयो? पीउ बि मुशरिक आहे, कौम बि मुशरिक आहे, वक़्त जो बादशाह मुशरिक आहे, पूरो मुआशरो मुशरिक। पर अज़ीम अल्लाह जो बानो जुरतमंद ॾिसो, पंहिंजे पीउ सां टकराइजी वियो, कौम सां टकराइजी वियो, वक़्त जे बादशाह सां टकराइजी वियो। वक़्त जे बादशाह सां, पीउ सां, कौम सां। जॾहिं अक़ीदे जो मामिलो आयो, कंहिंसां रिआयत कोन कयाईं, सभिनी सां टकराइजी वियो। ऐं जॾहिं लाजवाब थिया, तॾहिं ओढ़ा में उछलीनि था, बाहि जे ओढ़ा में उछलायो वियो इब्राहीम अलैहिस्सलाम खे। ऐं पुछणु चाहियां थो, छा इब्राहीम अलैहिस्सलाम सड़ी वियो? छा इब्राहीम अलैहिस्सलाम खे मौत अची वियो? अल्लाह पंहिंजे बाने खे बाहि मां बचायो, रब्बुल आलमीन हिफ़ाज़त कई। उहो इब्राहीम अलैहिस्सलाम हिजरत ते मजबूर थियो। जॾहिं पहुतो मके, पंहिंजी घरवारी नंढड़ो पुटु छॾे रवानो थिए थो अल्लाह ते तवकुल कंदे। पर ॾिसो रब्बुल आलमीन छा बदिलो ॾिनो। अॼु हज़ारे साल गुज़री चुका आहिनि, पर कहिड़ो माण्हू आहे जेको निमाज़ पढ़े ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम ते जेको सो माना रहमतूं न मोकिले, बरकतूं न मोकिले। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हर निमाज़ में इब्राहीम अलैहिस्सलाम जो नालो अचे थो। छो दुरूद पढ़ूं था? रब केॾो जो नालो बुलंद कयो आहे। हर नमाज में इब्राहीम अलैहिस्सलाम जो नालो आहे। रब उनखे छॾे कोन ॾिनो। हालतूं ॾिसो केॾियूं हुयूं, मायूस कुन हालतूं, पर अल्लाह ताला बचायो। ॾिसो क़ुरान जो ॿियो वाक़ियो, यूसुफ अलैहिस्सलाम तव्हांजे साम्हूं आहे। उहो पैगंबर जंहिंखे संदसि भाइर खूह में फिटो करे आयो, छलाए आया। छाजे लाइ? हसद हो त याकूब अलैहिस्सलाम हिन भाउ सां ज़्यादा मोहबत करे थो, असांजी वैल्यू घटि आहे। छा था कनि? उन खे खूह में उछलाए आया, इन ई सोच सां त यूसुफ अलैहिस्सलाम हिते मरी वेंदो। इहा ई सोच हुई न। सुञ में तव्हां कंहिं खूह जे अंदरि कंहिं माण्हू खे उछलायो, माना यकीन त कोन बचंदो न, मरी वेंदो हलियो बुख जे करे। बुख में ई मरी वेंदो हलियो, केरु त जंग में ईंदो। पर अल्लाह जी कुदरत ॾिसो, रब्बुल आलमीन यूसुफ अलैहिस्सलाम खे उन खूह मां कढी मिस्र जे तख़्त ते पहुचायो। मिस्र जो हुक्मरान बणिजी वियो। खूह में किरियल इंसान। ही दुनिया मायूसी जी जाइ कोन्हे, कॾहिं मायूस न थियो। मिसाल तव्हांजे साम्हूं आहिनि। खूह जे तर में पियल आहे, रब्बुल आलमीन उतां उनखे कढियो ऐं मिस्र जे तख़्त ते पहुची वियो, हुक्मरान थी वियो। तव्हां ॾिसो, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर, ही उहो नबी आहे जंहिंजो रब्बुल आलमीन क़ुरान में सभ खां ज़्यादा ज़िक्र कयो आहे। सभ खां ज़्यादा नालो आयो आहे जंहिं पैगंबर जो, मूसा अलैहिस्सलाम आहे। मुक़ाबले में केरु आहे? फ़िरौन जहिड़ो जाबिर हुक्मरान, ज़ालिम हुक्मरान, क़त्ल करण में देर ई न करे। केतिरियूं क़त्ल जूं साज़िशूं थियूं, पर मूसा अलैहिस्सलाम बची वियो न। बची वरी कीअं वियो? रब ॾेखारे थो। अल्लाह जी कुदरत ॾिसो। फ़िरौन ऑर्डर जारी कयो, को बि ॿारड़ो पैदा थिए क़त्ल कयो वञे। पर अल्लाह मूसा अलैहिस्सलाम खे संदसि घर जे अंदरि परवरिश ॾियारी। घर जे अंदरि माउ छॾायो न, माना त मूसा अलैहिस्सलाम खे पेती में बंदि करे फ़िरौन जे घर पहुची वियो। पेती खणी आया, उन मथां निकितो मूसा अलैहिस्सलाम। ज़ाल चवे थी पाण खे पुटु करे पालियूं। हाणे फ़िरौन होॾां ऑर्डर करे थो त मारियो वञे, पर साॻियो संदसि घर जेको माण्हू अॻिते हली उन सां मुक़ाबिलो कंदो, रब्बुल आलमीन उन फ़िरौन जे घर जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश कराई। केॾी वरी अल्लाह जी कुदरत आहे।
ऐं जॾहिं फिरौन पोयां लॻो लश्कर वठी त हाणे मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल कोन बचंदा, अॻियां दरिया अची चुको आहे, दरिया अची चुको आहे। सही सिधी ॻाल्हि आहे, केॾांहुं वेंदा? दरिया में जेकॾहिं दाख़िल थिया ॿुॾी मरंदा, इंतज़ार कंदा त असां पहुची वेंदासूं। पर क़ुर मजीद खोलियो, छा मूसा अलैहिस्सलाम ऐं बनी इसराइल ॿुॾी मुआ या उन्हनि खे फिरौन पइतो? न, अल्लाह मूसा अलैहिस्सलाम खे ऐं बनी इसराइल खे उन दरिया मञा पार करायो। रस्तो ठही वियो, ख़ुश्क रस्तो। मूसा अलैहिस्सलाम नठण ॾे थो, ॿिन्ही पासनि पाणी अलॻि अलॻि थी वियो, विचां रस्तो ठही वियो ऐं मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल पार थी विया। अल्लाह मदद कई न। केॾियूं मुसीबतूं रब उन वजह जेको ज़माना बचायो। मूसा अलैहिस्सलाम दुश्मन खां बची वियो, क़तल थियण खां बची वियो। अहिड़े नमूने सां तवरसो अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरियूं तकलीफ़ूं मके जे अंदरि, निमाज़ पढ़नि पिया, ओझरियूं रखियूं वयूं उठ जूं। सही बुखारी जी रिवायत आहे, निमाज़ पढ़ी रहिया आहिनि, हिकिड़ो बदबख़्त चए थो अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी गिची में चादर वेड़े घुटो ॾे थो, मारण जी रियस आहे। लेकिन अल्लाह जो प्यारो पैगम्बर इन्हनि सभिनी साज़िशनि खां अल्लाह बचायो। उहो शहर जिते पाण रहिया, जिते पाण पैदा थिया, जंहिं शहर सां मोहबत हुई, उन शहर खे अल्लाह करणु छॾीनि था। छो? दुश्मन रहण कोन थो ॾे। जॾहिं पाण मके खां ॿाहिरि निकिता, मके खे ख़िताब करे चवंदा, मक्का तूं मूंखे इंतिहाई महबूब आई, अल्लाह जी धरतीअ में तमामु तूं मूंखे महबूब आई, ऐं कॾहिं तां कोन वञा हा जेकॾहिं मके जे रहण वारा मूंखे ॿाहिरि न कढंदा। मजबूर कयो वियो अल्लाह जे नबी खे मको छॾण ते। पर ॾिसो रब्बुल आलमीन अल्लाह जे नबी जी मदद कीअं कई। मदीने अचण खां पोइ पाण हुक्मरान बणिजी विया, पाण इस्लामी हुकूमत जा हुक्मरान बणिजी विया। जंग बदर लॻी, रब मदद कीअं कई। होॾां काफ़िर साम्हूं बीठा आहिनि, हेॾा मुस्लमान बीठा आहिनि। हिकिड़ी बरसाति अल्लाह वसाए थो, मुस्लमाननि जे लाइ रहमत, हुननि जे लाइ ज़हमत। हिकिड़ी बरसाति मोमिननि जे लाइ रहमत, काफ़िरनि जे लाइ ज़हमत। मुसलमान जे तरफ़ बीठल आहिनि, ज़मीन ॼमी वई, पेर ॼमी विया। काफ़िर जंहिं तरफ़ बीठल आहिनि, ज़मीन ते माना तिरकण थी वई, हली न पिया सघनि, तिरकी किरनि पिया। हिकिड़ी बरसाति ॾिसो, जंग खंदक लॻी, काफ़िर घेरो करे विया मदीने जो। अल्लाह ताला मदद कीअं कई। रब्बुल आलमीन हवाऊं मोकिलियूं, हुते बरसाति मदद कई अल्लाह जे हुकुम सां। हिते अल्लाह मदद जे लाइ हवा मोकिली। हवा एतिरी तेज़ लॻी जो काफ़िर जेके हुते माना त पड़ाव करे चुका हुआ, केतिरनि ॾींहंनि खां वेठल हुआ, उनजो सामान सभु उॾामी वियो। हंडियूं देगड़ा सभु उॾामी विया। जानवर जिन किलनि में ॿधल हुआ, उहे किला ज़मीन मां निकिरी विया। जानवर छलाए भॼी विया हलिया। रब्बुल आलमीन हवा जे ज़रिए पंहिंजे प्यारे पैगम्बर साहबा जी मदद कई। काफ़िर तितर बितर थी विया। ही केॾा मिसाल आहिनि त अल्लाह पंहिंजे पाननि जी कीअं मदद करे थो। सिर्फ़ु इंसान साबित क़दम रहे, मायूस न थिए। तव्हां ॾिसो असांजे असलाफ़ जेके आहिनि, रब उन जी मदद कीअं कई आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह, नालो तव्हां ॿुधो हूंदो, अज़ीम इमाम। इमाम अहमद बिन हंबल इन मक़ाम ते कीअं पहुतो। अल्लाह के टे अब्बासी ख़लीफ़ा उन्हनि जेल में हयो, फटका हया, ज़ोरदार फटका हया विया। टिनी ख़लीफ़नि जेल में रखियो। मसलो कहिड़ो हो? अक़ीदे जो मसलो। ॾिसो असांजा असलाफ़ अक़ीदे जे मामले में केॾा गयूर गैरतमंद हुआ। इमाम साहब चयो त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। मामून रशीद चयो त न, क़ुरान मखलूक आहे। असां मां घणनि खे ख़बर ई कोन हूंदी त इहो कहिड़ो वॾो मसलो आहे। हुन मखलूक चयो ऐं इमाम अहमद चयो अल्लाह जो कलाम आहे। इहो कहिड़ो इख़्तिलाफ़ आहे? वॾो इख़्तिलाफ़ आहे। मखलूक जेकॾहिं पाण मञूं था त मखलूक हमेशह ख़ालिक उनखे ख़ल्क़ींदो आहे, बाद में उहा शइ पैदा थींदी आहे। माना क़ुरान जेको सो माना बाद में ख़ल्क़ियो वियो, ईअं कोन्हे। इमाम साहब जो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे ऐं कलाम माना ॻाल्हाइण अल्लाह जी सिफ़त आहे। जॾहिं खां रब जी ज़ात आहे, उन जूं सभु सिफ़तूं उन सां गॾु आहिनि।
उहे बाद में कोन थी वञे। सभु सिफ़तूं अल्लाह सां गॾो गॾु आहिनि। तंहिंजे करे क़ुर अल्लाह जो कलाम आहे, मख़लूक कोन्हे। इमाम साहब खे फटकाया विया, छो? वॾो इमाम हो, इमाम साहब खे चयो फतवा लिखी ॾे त क़ुर मख़लूक आहे। के उलमा अहिड़ा बि हुआ वीचारा जिन जो ईमान अञा एॾो आला मक़ाम ते पहुतल कोन हो, उन्हनि सदाऊं खाधियूं लिखी ॾेई विया मौत खां बचण जे लाइ। हर कंहिंजो ईमान हिकिड़ो त कोन हूंदो आहे न, के तकलीफ़ बर्दाश्त कोन करे सघंदा आहिनि, हूंदा मोमिन आहिनि पर थोरो कमज़ोर ईमान। इमाम अहमद बिन हंबल जो ईमान हिकिड़े चट्टान पहाड़ वांगुरु, सख़्त सज़ाऊं 3 ख़लीफ़नि जेल जे अंदरि रखियो, 3 ख़लीफ़नि फटका हया। अल्लाहु अकबर। पर चोथों ख़लीफ़ो जॾहिं आयो तॾहिं इमाम साहब खे इज़त सां आज़ादु कयई ऐं पंहिंजनि 3 वॾनि ख़लीफ़नि खे ग़लति करार ॾिनई। असांजा 3 वॾा ग़लति हुआ। इमाम साहब तव्हां सचा आहियो। ऐं पोइ मक़ाम छा ॾिनो रब्बुल आलमीन? इमाम अहल सुन्नत वल जमात। इमाम अहमद खे लक़ब मिलियो अहले सुन्नत वल जमात जो इमाम। ऐं जॾहिं जनाज़ो थियो, इब्न असाकिर लिखे थो उन दौर में 8 लख मर्द 60,000 औरतूं जनाज़े में शामिल। सोचो त सही आबादी छा हुई उन दौर में? आबादी छा हुई? 8 लख मर्द 60,000 औरतूं जनाज़े नमाज़ जे अंदरि। छा रब्बुल आलमीन इज़त कराई पंहिंजे रुबाने जी? पर छा आहे? उन कुर्बानीनि जे करे, उन कुर्बानीनि ते सबर करण जे करे अल्लाह नालो मथां कयो। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, इमाम दारुल हिजरा लक़ब मिलियो, वॾो लक़ब मिलियो। कीअं लक़ब मिलियो? अल्लाहु अकबर। मंसूर अब्बासी ख़लीफ़ो हो, उन उलमा खां हिकिड़ी फतवा वठण पे चाही त जेकॾहिं को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे तलाक नथो ॾे, उनखां जबरन तलाक ॾियारी वञे, ॾंडे जे ज़ोर ते, गन पॉइंट ते, त तलाक थी वेंदी। फतवा लिखी ॾियो। छो त वॾेरा हुक्मरान घणो करे ईअं चाहींदा आहिनि, का औरत पसंदि अची वेंदी आहे त मुड़ुस खे चवंदा आहिनि तलाक ॾे, गन पॉइंट ते चवंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो तलाक ॾींदो आहे मजबूरन, उन माई सां शादी कंदा आहिनि। हुक्मरान वॾेरा रईस कंदा रहिया आहिनि। इमाम मालिक चयो न, जबरी तलाक का शइ कोन्हे, कॾहिं कोन थींदी। इमाम साहब खे उठ ते विहारे शहर जो चक्कर लॻारायो वियो। अल्लाहु अकबर। वञे पियो, चवंदो वञे मदीने वारनि खे, मन अरफ़नी फ़क़द अरफ़नी व मन लम यारफ़नी फ़अना अक़ूलु अना अनस इब्नु मालिकिन व अना अक़ूलु तलाकुल मुकरह लैस बिशै। जेके मूंखे सुञाणनि था से सुञाणी वठनि। अल्लाहु अकबर। ॾिसो शर्मसार कोन पियो थिए, त मूंखे उठ ते विहारियो वियो आहे, घुमायो पियो वञे। जेको मूंखे सुञाणे थो सुञाणी वठे, नथो सुञाणे ऐं पाण ॿुधायां थो ऐं मालिक बिन अनस आहियां। ऐं मूंखे सज़ा छो मिली आहे? ऐं चवां थो जबरी तलाक का शइ कोन्हे। मूंखां ख़लीफ़ो वठणु चाहे थो फतवा, ऐं ॾियण लाइ तयारु कोन आहियां। ऐं पोइ रब्बुल आलमीन छा उनजी इज़त कई? इमाम दारुल हिजरा। टियों मिसाल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह। अॼु पाण सभु चऊं था अमीरुल मोमिनीन फिल हदीस, हदीस जे अंदरि अमीरुल मोमिनीन। पर आज़माइशूं कहिड़ियूं आयूं? जंहिं शहर में पैदा थियो बुखारा, उतां जे हुक्मरान इमाम साहब खे ॿाहिरि कढरायो। हुन मुतालबो कयो तव्हां असांजे ॿारनि खे अची महल में पढ़ायो। इमाम साहब चयो न, ऐं अल्लाह जे नबी जे इल्म खे हुक्मराननि जे दरवाज़े ते वञी उन्हनि खे जेको हेठां कोन कंदसि। अल्लाह जे नबी जे इल्म खे, दीन जे इल्म खे ऐं हुक्मराननि जे दरवाज़े ते खणी वञा न, पाण ईंदा मूं वटि, ऐं कोन वेंदसि। इमाम साहब खे कढियो वियो, उतां खां निकाली ॾिनी वई बुखारा मंझां। अल्लाह अकबर। ॿाहिरि त निकितो, पर अल्लाह ताला मक़ाम कहिड़ो ॾिनो? अमीरुल मोमिनीन फिल हदीस बनी वियो। इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह। तव्हां ॾिसो तारीख़ जे अंदरि अॼु सभु माण्हू चवंदा शेखुल इस्लाम, हर माण्हू चवंदा शेखुल इस्लाम जो लफ़्ज़ आयो, माना मुराद केरु आहे? इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह। लेकिन केतिरियूं तकलीफ़ूं आयूं? हुक्मराननि खे हक़ चवण जे करे इमाम साहब खे तक़रीबन 3 दफ़ा जेल में विधो वियो। तव्हांजो जनाज़ो निकितो आहे जेल मां, जनाज़ो जेल मां निकितो। इमाम साहब जेल खाने जे अंदरि बि किताब लिखंदो रहियो, दीनी कमु कंदो रहियो, जेल मां जनाज़ो निकितो। अल्लाहु अकबर। पर जॾहिं जनाज़ो निकितो
पूरो शहर उथली पियो। माण्हू एतिरा अची गॾु थिया, हर माण्हू चाहे पियो त इमाम साहब जे जनाज़े खे आऊं कुल्हो ॾियां। अहिड़ी हालत थी वई। तव्हांजो ओचितो हिकिड़ो आवाज़ के माण्हू ॾिनो, हा कज़ा तकून जनाइज़ अइम्मत सुन्नत, हा कज़ा तकून जनाइज़ अइम्मत सुन्नत। ओ ॾिसण वारो जेके अहले सुन्नत इमाम हूंदा आहिनि तिन जा जनाज़ा अहिड़ा हूंदा आहिनि। एॾा माण्हू, हता के हिकिड़े सयाह लिखियो आहे तव्हां उन्हनि ॾींहंनि जे अंदरि चीन में हुजां, दूर दराज मक़ाम ते चीन जे अंदरि जुमे नमाज़ पढ़ी वई। जुमे नमाज़ पढ़ण खां पोइ हिकिड़ो माण्हू उथी बीठो, ते चयो अस्सलातु अला तर्जमानिल क़ुरआन। बाबा ख़बर असांखे पइती आहे त इमाम इब्न तैमिया गुज़ारे चुको आहे। तंहिं ज़माने में फ़ोन त कोन हुई, ख़बर केतिरे अरसे खां पोइ ख़बर पइती चीन में, लेकिन ख़बर पइती आहे इमाम साहब गुज़ारे चुको आहे। उथो इमाम साहब जे लाइ ग़ाइबाना नमाज़ जनाज़ा पढ़ो। अल्लाहु अकबर, एॾी अल्लाह इज़त ॾियारी। जेल जे अंदरि हयो वियो, एॾियूं आज़माइशूं आयूं, पर असांजा असलाफ़ कॾहिं पोइते कोन हटिया। हिन दौर जे अंदरि तव्हां ॾिसो, हिन दौर जे अंदरि बि मौलाना हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह, मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह, मौलाना अब्दुल रहीम पचमी रहमतुल्लाह अलैह, सैयद बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, सभु हक़ानी उलमा हुआ। वॾियूं आज़माइशूं आयूं, वॾा टकराव थिया, हक़ उन्हनि बयानु कयो, माण्हुनि घटि वधि ॻाल्हायो, लेकिन कॾहिं पोइते कोन हटिया। मुक़ाबिलो कंदा रहिया अहले बातिल सां। अल्लाह ताला उन्हनि जा नाला ॾिसो केॾा बुलंद करे छॾिया, केतिरा नाला रब्बुल आलमीन बुलंद करे छॾिया। ग़रीब इंसान हुआ मौलाना अहमद मल्ला, ग़रीब इंसान, ख़ैर मोहम्मद निज़ामानी साहब, लेकिन रब्बुल आलमीन केतिरियूं उन्हनि जूं इज़तूं बुलंद कयूं, छो त हक़ानी आलिम हुआ, रब जे दीन जा सिपाही हुआ, मुजाहिद हुआ। अल्लाह ताला उनजी शान खे मथाऊं करे छॾियो। जीअं वक़्तु गुज़रंदो वञे उनजो शान बुलंद थींदो वञे, अल्लाह शान उन्हनि जो मथे कंदो वञे पियो, छो त हक़ानी आलिम हुआ। त दोस्तो, दुनिया जे अंदरि इंसान ते आज़माइशूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, परेशानियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, माली बि ईंदियूं आहिनि, घरू परेशानियूं बि ईंदियूं आहिनि ऐं बीमारियूं बि लॻंदियूं आहिनि, लेकिन मोमिन कॾहिं मायूस हुनखे थियणु न घुरिजे, कॾहिं मायूस न थियणु घुरिजे। जेकॾहिं बिल फर्ज़ दुनिया में कुझु बि न मिलियो तॾहिं बि का ॻाल्हि कोन्हे, घटि में घटि दीन ते पाबंद रहे। अॻिते जेका मंज़िल अचण वारी आहे उहा त हमेशह लाइ आहे न, उहा त हमेशह लाइ आहे। उन लाइ कोशिशि करियूं न, उन लाइ कोशिशि करियूं। हिते ज़िंदगी गुज़री वेंदी। जिन वटि खरबें रुपया आहिनि से बि सुभाणे मरदा, क़बर में वेंदा, बचंदा कोन। जंहिं वटि कुझु बि कोन्हे सो बि गुज़ारे वेंदो, उहो बि क़बर में वेंदो, को बचणो कोन्हे। लेकिन जेकॾहिं हिते तव्हां रब खे राज़ी करे विया, अल्लाह जे नबी जी इताअत करे विया, त अॻिते जेका मंज़िल अचे पई अज़ीम मंज़िल आहे। उहे इनाम कॾहिं ख़तमु कोन थींदा। जन्नत में पहुचण खां पोइ न कॾहिं बीमारी लॻंदी, न कॾहिं ग़म थींदो, न कॾहिं उते वेड़ थींदी, न कॾहिं माली परेशानी थींदी, न कॾहिं घरू इख़्तिलाफ़ थींदा। उते सुकून ई सुकून हूंदो। कीलन सलामन सलामा, हर तरफ़ रुगो सलामती जो आवाज़ हूंदो, सलाम जो आवाज़ हूंदो, सुकून ई सुकून हूंदो। का परेशानी कोन हूंदी। जॾहिं इंसान पंहिंजे रब जो दीदार कंदो त उन जूं सभु ख़ुशियूं अॻियूं विसरी वेंदियूं। एतिरो रब जे दीदार मां उनखे सुकून मिलंदो। तव्हां अंदाज़ो लॻायो, इहा का मामूली शइ कोन्हे। जंहिं रब असांखे पैदा कयो आहे उहो असांजो रब केॾो जमील हूंदो, उहो केॾो जमील हूंदो, केॾो ख़ूबसूरत। जॾहिं मोमिन उनजो दीदार कंदा, हदीस जा लफ़्ज़ आहिनि, अॻियूं सभु नेमतूं विसरी वेंदियूं। अल्लाह ताला असांखे इहे अज़ीम नेमतूं अता फ़रमाए, जेके दाइमी नेमतूं अल्लाह ताला असांखे अता फ़रमाए। रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि असांखे जेको सो माना अहिड़े हर कम खां बचाए जंहिंसां अल्लाह जी नाराज़गी थिए, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी थिए। रब्बुल आलमीन असांखे उन खां महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला असांखे एतिरी रोज़ी ॾे जो रब्बुल आलमीन असांखे ॿियनि जे अॻियां हथु टंगण खां बचाए। असां कंहिंजा मोहताज न हुजूं, इहो ई काफ़ी आहे। बाक़ी माल दौलत गॾु करे छा कंदासूं? इहा ज़्यादा दौलत इन लाइ फितनो आहे। इहो वॾो फितनो आहे जेको इंसान खे दीन खां दूर करे थो। माण्हू एतिरी दुआ करे मुंहिंजा रब एतिरो माल ॾे, दौलत ॾे, कंहिंजो आउं मोहताज न हुजां। पाण सगो रब अल्लाह खां इहा ई दुआ घुरंदा, मुंहिंजा अल्लाह मूंखे एतिरो माल ॾे जेको मुंहिंजे लाइ काफ़ी थी वञे, एतिरो रिज़्क़ ॾे जेको काफ़ी थी वञे। बाक़ी खणी छा कंदासूं? इहो अवां वारिस कोन्हे, पोयां वारिस थींदा। मरी विया पोयां ॿिया वारिस थींदा। असां उहो कमु करे वञूं जेको ख़ुदि असांखे कमु अचे मरण खां पोइ। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे जेको दीन ते इस्तक़ामत अता फ़रमाए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।